टंडे गुलाम वेझो मासूम बाड़ी शाख में बुड़ी फोत थी वई। ॻोठ मीमून लाचारी मिटनि वारनि जी मासूम निंगरी माल्हा कोली खैरवा शाख में पेर तिरकण सबबि बुड़ी वई। वारिस गोलाबाद निंगरी जो लाश कढी अस्पताल वञी रहिया हुआ त मोटरसाइकिल सां हादसो पेश आयो, जंहिंजे नतीजे में हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो। बेहड़ में पैरामेडिकल अमले पारां मुतालबनि जी मञता लाइ एहतजाज कयो वियो। मुख़्तियार खोसे वाजिद पहारे ॿियनि चयो त पैरामेडिकल मुलाज़िमनि खे हक़ न ॾेई नाइंसाफ़ी कई पई वञे। उन्हनि चयो त सर्विस स्ट्रक्चर 30% हेल्थ प्रमोशन अलाउंस ऐं रिकवरी लेटर वापसि वठी बेचैनी ख़त्म कई वञे, न त ॿी सूरत में एहतजाजी तहरीक हलाई वेंदी। सांगड़ वेझो स्कूल में शागिर्दाणनि में रांदियुनि जा मुक़ाबला कराया विया। चक नंबर 3 जी गर्ल्स हायर सेकेंडरी स्कूल में ड्रोड़, लॉन्ग जंप, बास्केटबॉल समेत मुख़्तलिफ़ रांदियुनि जा मुक़ाबला कराया विया। पोजीशन हासिल कंदड़ शागिर्दाणनि में हेड मिस्ट्रेस नुदरत ज़हरीन ऐं ॿिनि इनाम विरहाया। स्कूल जी हेड मिस्ट्रेस चयो त तालीम हर ॿार जो बुनियादी हक़ आहे, पर उन सां गॾु रांदियूं बि ज़रूरी आहिनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk